नाज़िर मीरपुर माथेलो भरसा गणगी स्टॉप ते मुसाफ़िर खाने की सहूलत न हुअण करे सफ़र लाइ वींदड़ माण्हू सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। नाज़रीन असीं मीरपुर माथेलो लगे गणगी स्टॉप ते मौजूद आहियूं। इते मुसाफ़िर खाने की का भी सहूलत न आहे। अचो तो गोठण का विचार वठूं तो हिननि जो छा चवण आहे। मुसाफ़िर खानो भी जेको आहे त असांखे ठाराए ॾियो। असांखे तकलीफ़ है। मुसाफ़िर खानो लैट्रिन भी ठाराए ॾियो, नलको भी ठाराए ॾियो। तंग आहियूं। मुसाफ़िर खानो ठाराए ॾियो, असांखे हिते तकलीफ़ है। मुसाफ़िर लैट्रिन ही सॼे ठाराए ॾियो, नलका भी बेंचा भी रखी ॾियो। ये मुसाफ़िर खानो है जो तकरीबन तो 30 खन ॻोठ आहिनि। उन जा माण्हू मुसाफ़िर खाने के इस्तेमाल करन था पिया, पर तव्हां मुसाफ़िर खाने जी हालत ॾिसो। हिते कोई इंतजाम कोन्हे, काई बेंच वग़ैरह कोन्हे का। डीसी साहब के गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे असांजे मुसाफ़िर खाने के फंक्शनल बणायो त जीअं मुसाफ़िरनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ वग़ैरह न थिए। उनखे अपील कयूं था त असांजे मुसाफ़िर खाने के रिपेयर कयो ऐं हिते वॉशरूम जी भी सहूलत ॾियो ऐं इनके रिपेयर करे इनके फाल बणायो। अबाई असांजो सॼो मुसाफ़िर खानो चट थी वियो आहे। ॿार बच्चो बि ज़लील थो थी वञे। असांखे ॿाहिरां महिरबानी करे मुसाफ़िर खानो ठाराए ॾियो। वॉशरूम बि कोन्हे, ॿार बच्चो बि तंग थी थो थी वञे। असांखे महिरबानी करे असांखे इहो ठाराए ॾियो। नाज़रीन तव्हां गोठण जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त मुसाफ़िर खानो असांखे बहाल करे ॾिनो वञे। असांजा ॿार बच्चो हिते तकलीफ़ में आहे। डीसी घोटकी खे उन्हनि पुरज़ोर अपील कई आहे त मुसाफ़िर खाने में बेंचूं वग़ैरह लॻाए ॾिनियूं वञनि ऐं गॾोगॾु हिकिड़ो लैट्रिन हिनखे ठाराए ॾिनो वञे जीअं हिन जी तंगी ख़तमु थिए। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।